अस्सलाम वालेकुम नादरीन, आवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां। आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस। नादरीन, अॼु हिकु ॾुख भरी ख़बर खणी हाज़ुर थियो आहियां त जग मशहूर इंडिया जो जग मशहूर अदाकार मथन चक्रवर्ती देहांत करे वियो आहे। मथन चक्रवर्ती कुझु ॾींहंनि खां अमेरिका में ज़ेर इलाज हुयो, जेको उते वफ़ात करे वियो आहे। हुनजी ख़बर जेका आहे सोशल मीडिया ते वायरल आहे त मथन चक्रवर्ती जेको आहे हिन दुनिया में नाहे रहियो। इंडिया जो बॉलीवुड जो डांसर, तमामु बहितरीन एक्टर, जंहिं इंडिया के कई ॿोलियुनि मशहूर फिल्मूं ॾिनियूं आहिनि। मथन चक्रवर्ती उहो अदाकार आहे जेको तमामु बहितरीन परफॉर्मेंस करे इंडिया जी जेका फिल्म इंडस्ट्री आहे उन ते तक़रीबन कई अरसे खां राज करे पियो। ऐं उहो जेको अदाकार आहे उहो हिन वक़्तु दुनिया में नाहे। मथन चक्रवर्ती जी जेका आख़िरी फिल्म हुई जीन्स, उन खां पोइ मथन चक्रवर्ती फिल्म इंडस्ट्री खां थोरो परे हलियो वियो, छो त हुनखे हिकिड़ो दर्द पवंदो हुओ हिकु फिल्म दौरान, हुनखे जेको धकु लॻो हुयो। उन करे मथन चक्रवर्ती जी तबियत जेका आहे तमामु ख़राबु थियणु लॻी आहे। उन जे करे ई जेको हुनखे अमेरिका में दाख़िल करायो वियो हुयो ऐं हू जेको आहे हिन वक़्तु असां में नाहे रहियो। बहितरीन एक्टर, डांसर जेको आहे उहो हिन वक़्तु असां खां मोकिलाए हलियो वियो आहे। मूं चयो त अवां दोस्तनि ताईं ही ख़बर पहुचाइजे। मूं ही वीडियो ठाही आहे त जीअं अवां सभिनी खे ख़बर पए त जंहिंसां अवां एॾी मोहबत कंदा हुआ, एॾो प्यार कंदा हुआ, उहो जेको जग मशहूर इंडिया जो अदाकार आहे मथन चक्रवर्ती हिन वक़्तु नो मोर, कॾहिं बि मोटी न ईंदो, असांजे विच में हू वफ़ात करे चुको आहे। हीअ हिकु ॾुख भरी ख़बर आहे जंहिंजूं आख़िरी रस्मूं सुभाणे खां शुरू कयूं वेंदियूं। हुनखे अमेरिका मां कंहिं ख़ासि त्यारे जे ते खणी ईंदा। उनखां पोइ जेको आहे उन जूं जेके आख़िरी रस्मूं आहिनि उहे बि सुभाणे खां शुरू थींदियूं। पर इहा ॾुख जहिड़ी ख़बर आहे, फिल्म इंडस्ट्री जो नाले वारो अदाकार मथन चक्रवर्ती हिन वक़्तु दुनिया में नाहे रहियो। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।